नाज़रीन, अमर रागी भगत कुंवर राम जी 138 जन्म ॾींहं जे मौक़े ते रहड़की दरबार साहब में 3 ॾींहनि वारो रंगारंग मेलो समूरनि मज़हबी रौनकुनि सां पुॼाणी ते पहुतो। हिंदू बिरादरी जे हिन अहम मज़हबी इवेंट में मुल्क तोड़े परॾेह मां यात्रियुनि शिरकत कई। वधीक तफ़सील रतनलाल जी हिन रिपोर्ट में। अमर रागी भगत कंवर राम जे 138 जन्म ॾींहुं मल्हाइण जे सिलसिले में ॾहरकी लॻ रहड़की दरबार में धर्मी मेलो लगायो वियो। रहड़की दरबार जे गादी नशीन साईं साधराम पूज ॾेवरी साहब ते गुलनि जी चादर चाढ़े मेले जो इफ़्तिताह कयो। 3 ॾींहनि ताईं जारी रहंदड़ हिन रंगारंग इवेंट में सिंध समेत सॼे मुल्क ऐं परॾे मां यात्रियुनि वॾे अंग में शिरकत कई। मेले जे मौक़े ते रहड़की दरबार खे इंतहाई ख़ूबसूरती सां सिंगारियो वियो, जिते यात्रियुनि जे लाइ ख़ुसूसी इंतज़ाम कया विया हुआ। अक़ीदतमंदनि रहड़की दरबार पहुची बेहद ख़ुशी जो इज़हार कयो। रहड़की साहब के दर्शन वास्ते असां कंदकोट खां हिते आया आहियूं। हिते शेवा करे पंहिंजो हर को भाग बणाए थो। मेले साहब जे 3 ॾींहं शेवा कंदा आहियूं ते असांखे ॾाढो मज़ो ईंदो आहे, आनंद ईंदो आहे। असां रहड़की साहब जी पावन धरती ते साईं कंवरराम जो जनम ॾींहुं ते आया आहियूं। साईं कंवरराम सिंध जी महान हस्ती, वॾो कानी दरवेश, पूरी दुनिया में मशहूर और ग़रीबन जो भरजलो। मेले दौरान रहड़की दरबार में भंडारो ऐं सत्संग ॾींहुं राति जारी रहियो, जंहिं दौरान भजन कीर्तन सां गॾोगॾु भगत कंवर जी शख़्सियत, ज़िंदगी ऐं फ़न ते रोशनी विधी वई, जॾहिं त अक़ीदतमंदनि अमर रागी जी अवाम दोस्ती ऐं ख़िदमतनि खे शानदार भेटा पेश कई। मेले जे मौक़े ते घोटकी पुलिस पारां रहड़की में सख़्त हिफ़ाज़ती इंतज़ाम कया विया। दरबार ॾांहुं ईंदड़ वींदड़ रस्तनि ते वॾे अंग में एहलकारनि खे मुक़ररु कयो वियो हो। कैमरा टीम सां गॾु रतनलाल, SS न्यूज़, ॾहरकी।